अॻूणे वफ़ाक़ी वज़ीर PPM ने सैयद नवीद कमर चयो आहे त वफ़ाक़ी हुकूमत सां इख़्तिलाफ़नि बावजूद पीपल्स पार्टी अलॻि थियण जो को बि फ़ैसिलो न कयो आहे। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हुन टनो मोहम्मद ख़ान में सिविल सोसाइटी जे अॻवान फैज़ सोलंकी मोहम्मद अली सोलंकी सां संदसि वालिद बुज़ुर्ग PP अॻवान राजा गुलाम मुस्तफ़ा सोलंकी जे ॾाॾे जी वफ़ात ते ज़रख़्वाही करण बैदि सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे कयो। हुन चयो त वफ़ाक़ी हुकूमत सां सिंधु दरिया ते नवां केनाल अॾण वारे फ़ैसिले ते पीपल्स पार्टी जो वाज़िह मौक़िफ़ रहियो आहे, जंहिं में सिंधु दरिया ते केनालनि बाबति PP चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां पीपल्स पार्टी जो सख़्त मौक़िफ़ वाज़िह तौर रखियो आहे। सिंधु दरिया ते के बि 6 नवां केनाल अॾण जी PP कंहिं बि सूरत में हिमायत न कई आहे, न कंदी। सिंधु दरिया सिंध जे अवाम जो GRP जो ज़रियो आहे, जंहिं ते कंहिं बि क़िस्म जी विर्छ करण जी इजाज़त न ॾिनी वेंदी। उन मौके ते PP अॻवान मीर अली रज़ा टालपुर म्युनिसिपल कमेटी जे वाइस चेयरमैन अब्दुल करीम शेख ऐं ॿिया अॻवान मौजूद हुआ। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा बेल आइकन खे प्रेस करण न विसारजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची